दुनिया के अंदर पण करी सघूं था। जेकर को बि इंसान कंहिंखे गार दे तो ज़ुबान गार ॾिने, ज़ुबान मथे कोई मार नाहे ऐं पुठियां वेड़ थींदी, मामलो थींदो तर जिस्म के सज़ा मिलंदी पुठे के। ज़ुबान गार ॾेई छॾे, हथ पग टुटंदा, ज़ुबान पिण जी जगह मथे सलामत है। इतला करे ज़ुबान के सामू जिस्म जा मड़िया उज़वा रोज सुबह जो थी करे माज़रत करी था, रोज सुबह जो जिस्म जा मड़िया उज़वा माज़रत करी था। जेकर तू सलामत होनी तो असीं मड़े सलामत हूंदासीं, ऐं जेकर तू पेट खे ख़राब करलासीं, तू जेकर सलामत किन रहनी तो असीं मड़े सलामत किन रहंदासीं। इतला करे असांजे ताल्लुक से अल्लाह रब्बुल आलमीन का दरिज ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो सिर्फ जिस्म जो उज़वा ज न, जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान सलामत हुए थी तो पंहिंजो दीन पण सलामत रहे थो। पंहिंजी दीन जी सलामती पण तय सूदी है, पंहिंजे ईमान की सलामती तय सूदी है जेसि तूं पंहिंजी ज़ुबान सलामत है। पंहिंजी ज़ुबान जेकर कंट्रोल के अंदर है तो पंहिंजो दीन सलामत है, पंहिंजो ईमान सलामत है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यस्तकीमु ईमानु अब्दिन हत्ता यस्तकीम क़ल्बहु, जे कंहिं पण इंसान जो ईमान उन वक्त ताईं तमाम हमद सना वाकाने वडाई अज़मत किबरियाई अल्लाह वहदहु ला शरीक लहु जी ज़ात ला करे लायक ज़िबा है, जंहिंजी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक है, मुस्तहिक है। जन रब्बुल आलमीन जा पा गुनहगार नाफरमान इंसान मथे बेशुमार अनगिन एहसान मेहरबानी हुई, जंहिंजा एहसान ऐं जंहिंजी मेहरबानी जो शुक्र दुनिया जी हर मखलूक पिण पिण जी ॿोलीअ जे अंदर ऐं पिण पिण जी ज़ुबान जे अंदर बयान करे थी। बादो दुरूद सलाम उमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं बिलख़ुसूस अल्लाह जे आख़िरी पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अज न खुतबे जुमा के अंदर ज़ुबान की हिफाजत के ताल्लुक से चंद ॻाल्हियूं के साम्हूं रखे की कोशिश कई वेंदी। ज़ुबान ये अल्लाह रब्बुल आलमीन की नेमत है मां हिकिड़ी अज़ीम नेमत है। इन नेमत की जितरी अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत मथे अल्लाह रब्बुल आलमीन जो जितरो पाण शुक्र करियूं एतिरो शुक्र अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ीम नेमत मथे ओछो ऐं कम है। इन नेमत की कदर ये ज़ुबान कहिड़ी अज़ीम नेमत है। इन नेमत की जेकर कदर पुछनी है तो उन्हीं इंसान के पूछा जो कोई नेमत का महरूम है, जो कोई इंसान कोचे की ताकत का महरूम है, जैके अल्लाह रब्बुल आलमीन गुंगा करे छड़े, उन्हीं इंसान के पूछो जिन ज़ुबान की कोरो कदर कीमत है, इन ज़ुबान जो कोरो वीलियो वकार है। मुझे अज़ीज़ भाइरो ये ज़ुबान जिते अल्लाह रब्बुल आलमीन की अज़ीम नेमत है उते जोते अल्लाह रब्बुल आलमीन की कुदरत की हिकिड़ी अज़ीम निशानी पण है। ये ज़ुबान सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन की नेमत नाहे बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन की कुदरत की अज़ीम निशानी पण ये ज़ुबान है। ये ज़ुबान मामूली हिकिड़ो गोश्त जो टुकर है, ये मामूली हिकिड़ो गोश्त जो टुकर, इन गोश्त के टुकर के अंदर केतिरियूं सलाहियतूं मौजूद आहिनि ऐं केतिरियूं सलाहियतें के इन पिण पिण जे अंदर समेटे करे रखे। ये ज़ुबान हिकिड़ो मामूली गोश्त जो टुकर है। इन मामूली गोश्त के टुकर के जरिए इंसान हर शय के ज़ायक़े की खबर कढी सके तो, जिन शय जो ज़ायक़ो कड़ो, ये शय खारी है, मिठी है, खट्टी है, हर शय के ज़ायक़े की खबर इन ज़ुबान के जरिए इंसान हासिल करे तो। ईअं जियां ये ज़ुबान जो को रही इन ज़ुबान जो तिब के मामले के अंदर, बीमारी के मामले के अंदर अक्सर बीमारी के ताल्लुक से रहनुमाई करने वाली ज़ुबान हुए थी। इतलाज करे अक्सर बीमारी न करे डॉक्टर जो कोई इंसान की ज़ुबान चेक करी था कोरला तो ज़ुबान अक्सर है बेशतर जो कोई इंसान की जिस्म में बीमारी हुई थी उस ज़ुबान के न्यारे करे न ज़ुबान के ज़रिए उन बीमारी की खबर पई वेंदी थी। ईअं जियां ये ज़ुबान जो कोई मामूली हिकिड़ो गोश्त जो टुकर, ई जेको गोश्त जो टुकर जो अल्लाह रब्बुल आलमीन मिनी के हिकिड़ो गोश्त जो टुकर ॾिने, पर ये हिकिड़ो गोश्त जो टुकर जो दुनिया के हर कोने के अंदर, दुनिया के हर मुल्क के अंदर, बल्कि हिकिड़े मुल्क के अंदर केतिरियूं केतिरियूं ॿोलियूं ऐं केतिरियूं केतिरियूं ज़ुबानूं पुछे थो, केतिरियूं केतिरियूं ॿोलियूं। ज़ुबान जो टुकरो हिकिड़ो जई हिकिड़ो गोश्त जो टुकर है। मिनी के अल्लाह रब्बुल आलमीन तैर करो हिकिड़ी शक्ल सूरत मथे अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो अल्लाह रब्बुल आलमीन गोश्त जो टुकर ॾिने, पर इन गोश्त के टुकर के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन केतिरियूं सलाहियतूं रखे। जे दुनिया के जिन कोने के अंदर रहने वालो इंसान हुए तो वो इंसान इन ही गोश्त के टुकर से पिण पिण जी ज़ुबान के अदा करे तो। हर इंसान की ज़ुबान हर इंसान की बोली जो इन गोश्त के टुकर के अंदर अलग रखियल हुई थी। तो मुझा अज़ीज़ भाइरो उन ज़ुबान के अल्लाह रब्बुल आलमीन जिते अल्लाह रब्बुल आलमीन पिण जी नेमत करार ॾिने उते जोते अल्लाह रब्बुल आलमीन उन ज़ुबान के पिण जी कुदरत की अज़ीम निशानी करार ॾिने। इतलाज करे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो
वमिन आयातिही खल्कुस समावाति वल अर्दि वख्तिलाफु अलसिनतिकुम व अलवानिकुम इन्न फी ज़ालिका लआयातिन लिल आलमीन। जे अल्लाह रब्बुल आलमीन जी निशानी में, अल्लाह रब्बुल आलमीन जी निशानी में आसमान ज़मीन के पैदा करण है, आसमान ज़मीन जी तख्लीक है, आसमान ज़मीन जी पैदाइश अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी निशानी है। ईअं जे वख्तिलाफु अलसिनतिकुम व अलवानिकुम आंजी ज़ुबान जो मुख्तलिफ होण ऐं हिकिड़े जी पीउ जो औलाद आहियो, हिकिड़ी माँ जो औलाद आहियो, आंजो पीउ आदम अलैहिस्सलातु वस्सलाम है, आंजी माँ हवा है, मड़े हिकिड़ो जो नस्ल आहियो, आंजी जिन्स इंसान जो जिन्स है, पर इंसान जी जिस्म में हिकिड़ी शक्ल सूरत होने के बावजूद, हिकिड़े माँ पीउ जो औलाद होने के बावजूद आंजी मिणी जो ज़ुबानूं अलग है, आंजो कलर जो करो से आंजो रंग अलग है। ये अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत जी हिकिड़ी निशानी है। जे अल्लाह रब्बुल आलमीन ने पंहिंजी निशानी जे तौर मथे हिकिड़ी जी शइ जे अंदरि अल्लाह ताला कई अलग अलग सलाहियतूं रखी छॾे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ये ज़ुबान हिकिड़ी अहिड़ी शइ है जिन ज़ुबान जो दुरुस्त इस्तेमाल जो करियो, इन ज़ुबान जो जेकॾहिं ख़ासो इस्तेमाल कयो वञे, इन ज़ुबान जो जिन तरीक़े से इस्तेमाल करणो खपे या ख़ासो जेकॾहिं इस्तेमाल कयो वञे त इन ज़ुबान खां बहितर जिस्म जो कोई उज़ो मौजूदु न आहे। जेकॾहिं इन ज़ुबान जो बुरो इस्तेमाल कयो वञे, इन ज़ुबान जो ख़राब इस्तेमाल कयो वञे त इंसान जे जिस्म जे अंदरि इन ज़ुबान खां वधारे ख़राब को उज़ो ऐं ख़राब को हिस्सो इन ज़ुबान खां वधारे मौजूदु न आहे। एतिरे लाइ करे इन नेमत के हमेशा अल्लाह रब्बुल आलमीन जी शुक्रगुज़ारी जे अंदरि इस्तेमाल कयो खपे। इन अल्लाह रब्बुल आलमीन जेको पाण खे नेमत अता कई ज़ुबान जी नेमत, इन ज़ुबान जी नेमत के गुनाह का बचाए करे, नाफरमानी का बचाए करे, अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकाम जी पाबंद बनाए करे, अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह तहमीद जे अंदर खर्च कई खपे। हमेशा पांजी ज़ुबान मथे अल्लाह जी तस्बीह होनी खपे, हमेशा अल्लाह जो ज़िक्र होनो खपे। पांजी ज़ुबान के हमेशा हर गुनाह जे कम का, हर नाफरमानी जे कम का बचाए कर रखो कुरला त जेकर इन ज़ुबान जो खासो इस्तेमाल करे में अचे, इन ज़ुबान जो जी खासो इस्तेमाल करणो खपे, ये जेकर खासो इस्तेमाल करे में अचे तो ये ज़ुबान इंसान के दुनिया के अंदर पण कामयाब करे सकी थी, या ज़ुबान इंसान के आखिरत के अंदर पण कामयाब करे सकी थी। ईअं जीअं जेकर इन ज़ुबान जो बुरो इस्तेमाल करे में अचे, इन ज़ुबान के खरी खराब तरीके से इस्तेमाल करे में अचे तो ये ज़ुबान इंसान के दुनिया में पण बर्बाद करे सकी थी ऐं आखिरत के अंदर पण जी बर्बादी जो ज़रियो सबब बनी सके थी। एते इलाज करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन यज़मन ली मा बैन लहयैहि व मा बैन रिजलैहि अज़मनु लहुल जन्नह। कि जो कोई इंसान मुके पंहिंजी ज़ुबान जी ये जमानत दे तो, जो कोई इंसान मुके पंहिंजी ज़ुबान जी गारंटी दे तो, ऐं जो कोई इंसान पंहिंजी शर्मगाह जी मुके गारंटी दे तो, इन बी शइ जी जेकर मुके को गारंटी ॾेई दे, पंहिंजी ज़ुबान जी गारंटी ऐं पंहिंजी शर्मगाह जी गारंटी ॾेई दे, अज़मनु लहुल जन्नह, त उन इंसान खे जन्नत जी गारंटी ॾियां थो। जो कोई इंसान पंहिंजी ज़ुबान खे संभाले लाए, जो कोई इंसान पंहिंजी ज़ुबान मथे कंट्रोल रखी लाए, ऐं जो कोई इंसान पंहिंजी शर्मगाह मथे कंट्रोल रखी लाए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खे जन्नत जी बशारत दी था। हज़रत मुआज़ इब्न जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कई था, जब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पुछियो जे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कंहिं अहिड़े अमल जे बारे में ख़बर ॾियो, मूंखे कोई अहिड़ो अमल दसियो जिन अमल जी वजह से आउं जन्नत के ओॾो नज़दीक थी वञा ऐं उन अमल जी वजह से आउं जहन्नम खां लम्हो दूर थी वञा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था, ऐ मुआज़ इब्न जबल तो हिकिड़ो वॾो सवाल कये, तो हिकिड़ो अज़ीम सवाल कये, तो जो सवाल तमाम वॾो सवाल है ऐं ये कम पर इंतहाई मुश्किल कम है, सिवाय उन इंसान जे जंहिं लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन आसान कर छॾे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज़ इब्न जबल रज़ियल्लाहु ताला खे नमाज़ जो हुकुम ॾी था, रोज़े जो हुकुम ॾी था, ज़कात जो हुकुम ॾी था, हज जो हुकुम ॾी था, जेकी पण इस्लाम जा 5 बुनियादी अरकान रहा उन अरकान जो हुकुम ॾी था। तंहिंखां बाद नफ़ली रोज़ा रखे जो हुकुम ॾी था, नफ़ली सदको ख़ैरात करे जो हुकुम ॾी था, राति जो तहज्जुद पढ़े जो हुकुम ॾी था। ये सारा अहकाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कयो ऐं इन तमाम कमे के बयान करण खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ मुआज़ इब्न जबल कुर तोखे हिकिड़ो अहिड़ो कमु न ॾसी आहे जेको कमु करे जी वजह से तमाम अमाल जेको मुश्किल ऐं नमाज़ूं पढ़णु, रोज़े जी पाबंदी करणी, ज़कात जी पाबंदी करणी, हज करणो, जिहाद करणो, नफ़ली नमाज़ूं पढ़णियूं, राति जो तहज्जुद पढ़णियूं, नफ़ली रोज़ा रखना, ये मड़े कम एॾा सॼा नेक अमाल ई मड़े कम तोला करे आसान थी वञे, अहिड़ो को कमु तोखे न ॾसी आहे। मुआज़ इब्न जबल रज़ियल्लाहु ताला चए था रसूलुल्लाह सल्लम ज़रूर मूंखे ॾसियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान खे ॿाहिरि कढियो, रसूल सल्लम पंहिंजी ज़ुबान खे ॿाहिरि कढियो ऐं मुआज़ इब्न जबल खे चयो कुफ़ अलैका लिसानक, ऐ मुआज़ पंहिंजी ज़ुबान खे थामे कर रखजो, पंहिंजी ज़ुबान मथे कंट्रोल रखजो, पंहिंजी ज़ुबान मथे लगाम ॾेई करे रखजो। मुआज़ इब्न जबल ताज्जुब करी था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे था, ऐ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मिणी आमाल जो हिसाब थींदो को इहो ज़ुबान में जेको असीं कोछूं था, असांजो जेको कोचण जेको रहियो, असांजी ॻाल्हि ॿोल जेको रही, इन ॻाल्हि ॿोल जो पण अल्लाह रब्बुल आलमीन असां वटि हिसाब किताब गिरंदो, असांजे कोचण मथे पण असांजी पकड़ करे में अचींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो सक़ीलत उम्मुक या मुआज़,
ऐ मुआज तो जी मां तो गुम पाए वहल युकिब्बुन नासु फिन नारि अला वुजूहिहिम औ अला मनाखिरिहिम इल्ला हसाइदु अलसिनतिहिम। जय मुआज इब्न जबल तू तो अमल के मामूली समझे तो जो जुबान मथे अल्लाह ताला पकड़ कंदो। मुआज याद रख जो कोई इंसान जहन्नम के अंदर ऊंधे मुंह फगाए में अचींदा, जो कोई इंसान ऊंधे मुंह जहन्नम के अंदर फगाए में अचींदा उन्हीं के ऊंधे मुंह जहन्नम में खणी वेने वाली उन जो जुबान होंदी, उन जो जुबान जो गलत इस्तेमाल होंदो, जो उन जो जुबान जो गलत इस्तेमाल खणी उन्हीं के जहन्नम के अंदर ऊंधे मुंह कराइंदो। तो मुजाजिज भाइरो जेकर को बड़े इंसान जुबान पर जी हिफाजत कर लाए तो वो इंसान समझी लाए दुनिया जी पर कामयाबी हासिल कर लाए तो आखिरत के अंदर पर कामयाब थियण वारो है। जेकर को बड़े इंसान पर जो जुबान जो खासो इस्तेमाल नथो करे सके, पर जो जुबान के कंट्रोल में नथो रखी सके त अहिड़ो इंसान दुनिया के अंदर पर जलील थींदो, दुनिया के अंदर पर बर्बाद थींदो ऐं पंहिंजी आखिरत कर बर्बाद करे छॾंदो। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन अहले ईमान के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदे खे इहो हुकुम ॾिने कुल इबादी यक़ूलु लती ही अहसन, जे मुंहिंजा बंदा जरा ॻाल्हि करी त अहिड़ी ॻाल्हि करी जेको ॻाल्हि ख़ासी वे, जेको ॻाल्हि भलाई वारी वे। इन शैतान यंज़गु बैनहुम कुरला तव्हांजी जेकर ॻाल्हि आजी ज़ुबान मां ख़राब न करंदी, तव्हांजी ज़ुबान में जेकर को गलत ॻाल्हि न करंदी, तव्हांजी उन गलत ॻाल्हि जी वजह से, तव्हांजी उन ख़राब ॻाल्हि जी वजह से शैतान नामे नफ़रतूं पैदा कराईंदो, शैतान नामे अदावतूं पैदा कराईंदो। शैतान जो खुल्लम खुल्लो दुश्मन है ऐं खुल्लम खुल्लो दुश्मन आजी ॻाल्हि खे नोट करे हिक ॿिए खे चढ़ाए करे आजी ज़ुबान मां गलत अल्फाज इस्तेमाल कराए तंहिंखां बाद आजे दरमियान अदावतूं दुश्मनियूं पैदा कराईंदो। मुजाजिज़ भाइरो जो को इंसान जुबान के हराम के बचाए लाए तो अहिड़े इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारो इंसान करार ॾिने। जो को इंसान पंहिंजी जुबान के हराम का बचाए लाए तो, खराब गाली का बचाए लाए तो, गारी का बचाए लाए तो, मस्ती मजाक का पंहिंजी जुबान के बचाए लाए तो, फज़ूलियात चंदर पंहिंजी जुबान खर्च करे खां जेकर कोई इंसान पंहिंजी जुबान के बचाए लाए तो त अहिड़े इंसान के या इन कम के अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे इंसान की निशानी ऐं ईमान वारे इंसान की अलामत करार ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन जो तो वाइदा समिउ लग़्व अअरज़ु अन्हु, जे मुझे ईमान वारा बंदा उहो ई जो को बंदा को पण खराब शय जर सुने था, को पण बेकार गाल जर थी थी तो उन बेकार गाल का एराज करे हलिया वञे था, उनका मोटारो करे लाही था, उनका पर्दो करे या उनका लमाए दूर थी करे हलिया वञे था, उन बेकार गाल मथे उन फज़ूल शय मथे कंहिं बि क़िस्म जो कोई ध्यान नथा ॾी। ऐं मुजाज़िज़ भाइरो ज़ुबान हिकिड़ी अहिड़ी शइ है जो ज़ुबान जेकर इंसान जी ठीक वे थी, इंसान जी ज़ुबान जेकर दुरुस्त वे थी त जिस्म जा मड़े उज़वा दुरुस्त वे था, जिस्म जा उज़वे मिणी जी सलामती तैसूदी वे थी जैसूदी ज़ुबान सलामत है। ऐं जर ज़ुबान जी सलामती खत्म थी वञे थी तर जिस्म जे मिणी उज़वनि जी सलामती खत्म थी वञे थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा अस्बह इब्नु आदम फइन्नल आज़ा कुल्लहा तुकफ्फिरुल लिसान, जे जर सुबह थी तो हर रोज जर सुबह थी तो तर जिस्म जा मड़े उज़वा जो कोने से ज़ुबान वट वञी करे माज़रत करी था, तर जिस्म जा मड़े उज़वा वञी करे ज़ुबान वट दरखास्त करी था, पंहिंजा हथ जोड़े करे ज़ुबान के चए था इत्तक़िल्लाह फीना, या असांजे बारे में अल्लाह खां दिरिज तूं। ज़ुबान के जिस्म जा जेकी पण उज़वा रहिया मड़े उज़वा बेरा थी करे रोज सुबह जो ज़ुबान के चए था जो अॼु सुबह निकरी आयो है, ॾींहुं जो पूरो तुलो थी चुको है, ही ॾींहुं शुरू थियो, ॾींहं जी शुरुआत चंद्र असीं तोखे चऊं था जे अल्लाह रब्बुल आलमीन का असांजे ताल्लुक़ सां दिरिज, असांजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ पंहिंजे अंदर रखज कुरला त तूं जेकर सलामत हूंदी त असीं मड़े सलामत हूंदासीं। असांजो ताल्लुक़ तो से जोड़ियल है, फइन्ना नहनु बिका, असीं तो से जोड़ियल आहियूं, फइन इस्तक़मत इस्तक़मना, जेकर तूं बरोबर हूंदी त असीं मड़े बरोबर हूंदासीं, वइन अवजदत, जेकर तूं टुटी पवंदी या तूं जेकर टेड़ी हलनी, तूं जेकर आडी हलनी त असीं मड़े टुटी फुटी वेंदासीं, असीं मड़े आडा थी वेंदासीं। कुरला त ज़ुबान जेको रही पेन में को अहिड़ो गलत लफ़्ज़ करे थी, ज़ुबान में को पण गलत लफ़्ज़ निकिरे थो ऐं उन गलत लफ़्ज़ जो असर इंसान जे पूरे जिस्म ते पए थो। इन जो मुज़ाहिरो पाण दुनिया जे अंदर पण करी सघूं था। जेकर को पण इंसान कंहिंखे गार ॾे थो, ज़ुबान गार ॾिने, ज़ुबान मथे कोई मार न आहे ऐं पुठियां वेड़ थींदी मामलो थींदो तर जिस्म खे सज़ा मिलंदी पुठे खे। ज़ुबान गार ॾेई छॾे हथ पग टुटंदा, ज़ुबान पंहिंजी जॻह मथे सलामत है। इतला करे ज़ुबान के साम्हूं जिस्म जा मड़े उज़वा रोज़ सुबुह जो थी करे माज़रत करी था, रोज़ सुबुह जो जिस्म जा मड़े उज़वा माज़रत करी था, जेकर तूं सलामत हूंदी त असीं मड़े सलामत हूंदासीं, ऐं जेकर तूं पेट खे ख़राब करलासीं, तूं जेकर सलामत कीन रहंदी त असीं मड़े सलामत कीन रहंदासीं। इतला करे असांजे ताल्लुक़ से अल्लाह रब्बुल आलमीन का दिरिज। ऐं मुजाज़िज़ भाइरो सिर्फ़ जिस्म जा उज़वा न, जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान सलामत हुए थी त पंहिंजो दीन पण सलामत रहे थो, पंहिंजी दीन जी सलामती पण तहसूदी है, पंहिंजे ईमान जी सलामती तहसूदी है, जेसूदी पंहिंजी ज़ुबान सलामत है। पंहिंजी ज़ुबान जेकर कंट्रोल जे अंदर है त पंहिंजो दीन सलामत है, पंहिंजो
ईमान सलामत है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यस्तकीमु ईमानु अब्दिन हत्ता यस्तकीम क़ल्बहु, जे कंहिं पण इंसान जो ईमान उन वक्त ताईं दुरुस्त नथो थी सघे, कंहिं पण इंसान जो ईमान उन वक्त ताईं बरोबर नथो थी सघे जंहिं सूदी उनजो दिल बरोबर न थी वञे। वला यस्तकीमु क़ल्बुहु हत्ता यस्तकीम लिसानुहु, ऐं कॾहिं पण उन इंसान जो दिल बरोबर नथो थी सघे जंहिं सूदी उनजी ज़ुबान बरोबर न थी वञे। जर ज़ुबान दुरुस्त हूंदी, ज़ुबान जर पंहिंजी ख़ासी हूंदी त पंहिंजी ज़ुबान सां पंहिंजी दिल दुरुस्त हूंदी, ऐं पंहिंजी जर दिल दुरुस्त हूंदी, ख़ासी हूंदी त पंहिंजी दिल जी वजह से पंहिंजो ईमान दुरुस्त ऐं ख़ासो थी वेंदो, पंहिंजो ईमान मुकम्मल थींदो। त एतिरे लाइ करे ज़ुबान जी हिफ़ाज़त जे अंदरि ईमान जी हिफ़ाज़त है, ऐं ज़ुबान खे जेकॾहिं पाण ख़राब करियूं था त ज़ुबान जी ख़राबीअ जे अंदरि पंहिंजी ईमान जे अंदरि ख़राबी पैदा थींदी। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ज़ुबान जे अंदर ज़ुबान में निकरण वारो हिकिड़ो मामूली लफ़्ज़ को वेठो, ज़ुबान में निकरण वारो बसा औकात को पण अखर मामूली अखर वेठो, को पण ॻाल्हि ज़ुबान में अदा करियूं त उहा ॻाल्हि मामूली वेठी, उनजो कोई वैल्यू वकार नथो हुए, पर उहा ॻाल्हि कॾहिं कहिड़ो थी सघे थी जे अल्लाह रब्बुल आलमीन खे पसंदि अची वञे, अल्लाह ताला उन हिकिड़ी ॻाल्हि जी वजह से पाण खे जन्नती बनाए छॾे, ऐं कॾहिं का पंहिंजी ज़ुबान मां कोई अहिड़ी ॻाल्हि निकिरी वञे थी जेको ॻाल्हि पंहिंजी नज़र में मामूली वेठी, पर उहा मामूली ॻाल्हि जेको पंहिंजे तमामु अमल खे बर्बाद करे पाण खे जहन्नम जे हवाले करण जो ज़रियो बनी वञे सही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल अब्द ला यतकल्लमु बिल कलिमति मिन रिज़वानिल्लाह ला युल्क़ी लहा बालन यरफ़अल्लाहु बिहा दरजात, हिकिड़ो इंसान ज़ुबान मां को अल्लाह जी तस्बीह तामीर बयान करे थो या ज़ुबान मां को ख़ासी ॻाल्हि करे थो, ऐं उन ख़ासी ॻाल्हि खे जेको पेश करे पियो मामूली समझे थो, उहो समझे तो मूं ॻाल्हि त कई है पर ये ॻाल्हि को मामूली ॻाल्हि है, उन ॻाल्हि जो उन पिंड जी नज़र में कोई वैल्यू वकार नथो हुए, उन पिंड जी नज़र में कोई उन ॻाल्हि जो वज़न नथो हुए, पर अल्लाह रब्बुल आलमीन खे उहा ॻाल्हि एतिरी पसंदि अची वञे थी जे अल्लाह रब्बुल आलमीन उनजी वजह से उनजे दर्जे खे बुलंद करे छॾे थो, उन इंसान जे मक़ाम खे अल्लाह रब्बुल आलमीन ऊंचो करे छॾे थो। व इन्नल अब्द ला यतकल्लमु बिल कलिमा मिन सख़तिल्लाह ला युल्क़ी लहा बालन यहवी बिहा फी जहन्नम, जे हिकिड़ो इंसान ज़ुबान में अल्लाह जी नाराज़गी जो को अखर कढे थो, अल्लाह जी नाराज़गी वारी को ॻाल्हि करे थो, ऐं उन ॻाल्हि को मामूली समझे थो जे हिन ॻाल्हि जो कोरो भार हूंदो, हिन ॻाल्हि जो कोरो गुनाह हूंदो, उहा ॻाल्हि उनजी नज़र में मामूली वेठी, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी नाराज़गी एतिरो भड़काइण वारी वेठी जो उहा ॻाल्हि जेको उनजी नज़र में मामूली हुई, उहा ॻाल्हि उनखे जहन्नम जे हवाले करण जो, उनखे दोज़ख जे हवाले करण जो ज़रियो बनी वञे थी। एतिरे करे उक़बा इब्न आमिर रज़ियल्लाहु तआला बयान करी था जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के निजात जे बारे में सवाल कयो जे अल्लाह जे पैगंबर निजात कोरे जे अंदर है, अल्लाह जे पैगंबर छुटकारो कोरे जे अंदर है, ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे निजात कहिड़ी तरीक़े से मिलंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमसिक अलैका लिसानक, ऐं उक़बा बिन आमिर पिण जी ज़ुबान खे कंट्रोल जे अंदर रखज, पिण जी ज़ुबान खे लगाम ॾेई करे रखज, ज़ुबान तुंहिंजी जेकॾहिं कंट्रोल जे अंदर है, ज़ुबान तुंहिंजी संभालियल आहे त समझी लाइ तोला करे निजात आहे, ऐं जेकॾहिं ज़ुबान तुंहिंजी कंट्रोल जे अंदर न आई त तुंहिंजे निजात जो ज़रियो मुमकिन न आहे। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ज़ुबान खे कंट्रोल रखणो, ज़ुबान खे कंट्रोल रखणो, ज़ुबान खे काबू में रखणो, ऐं इन ज़ुबान खे तक़वा ऐं परहेज़गारी जे रस्ते मथे लॻाइणो पंहिंजी ज़िम्मेदारी आहे। जेकॾहिं पाण ज़ुबान खे सिधे रस्ते मथे नथा लॻायूं, ज़ुबान खे कंट्रोल नथा करियूं, ज़ुबान खे जेकॾहिं काबू में नथा करियूं, ऐं इन ज़ुबान खे तक़वा जे रस्ते मथे, परहेज़गारी जे रस्ते मथे, नेकीअ जे रस्ते मथे नथा लॻायूं त इन ज़ुबान जी नकील शैतान जे रस्ते में, शैतान जे हथ जे अंदर अची वञे थी। इन ज़ुबान में जेको रस्सी विधल आहे उहा रस्सी शैतान जे रस्ते जे हथ शैतान जे हथ में अची वञे थी, ऐं तंहिंखां बाद ही शैतान इन ज़ुबान खे जेॾा चाहे पंहिंजी मर्ज़ी से ग़लति इस्तेमाल कराए थो। इतला करे ज़ुबान खे हमेशा जेको लफ़्ज़ पंहिंजी ज़ुबान मां ॿाहिरि कढो, उन लफ़्ज़ खे ज़ुबान मां ॿाहिरि कढे खां पहिरियां सोचे लाहियूं जे हर को इंसान जेको पंहिंजी ज़ुबान मां जेको पण लफ़्ज़ कढे थो, उन लफ़्ज़ खे लिखण वारा उनजे कंधे मथे मौजूद आहिनि, अल्लाह जा मुतयन कयल फरिश्ता उनजे कंधे मथे मौजूद आहिनि। मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में चए थो जे इंसान पंहिंजी ज़ुबान मां जेको पण लफ़्ज़ कढे थो, उन लफ़्ज़ के लिखे वारा, उन लफ़्ज़ के नोट करे वारा अल्लाह जा मलाइका उन वटि मौजूद हुआ था। इतला करे सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान करी था, सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान करी था हाज़ल लज़ी औरदनी शर्रल मवारिद, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबा जी विच में जरा वेंदा हुआ तर पंहिंजी ज़ुबान खे ॿाहिरि कढी करे पकड़ींदा, ज़ुबान ॿाहिरि कढी करे पकड़ींदा, ऐं तंहिंखां बाद चवंदा हुआ हाज़ल लज़ी औरदनी शर्रल मवारिद, जे इहा उहा शइ आहे जेको जिस्म जो मामूली हिस्सो आहे, जिस्म जो हिकिड़ो मामूली टुकुर आहे, पर हिन जिस्म जे मामूली टुकुर मूंखे केतिरी हिकु जॻहि मथे जेको रसे, केतिरी हिकु ख़राब जॻहि मथे पहुचाए छॾे, केतिरी हिकु नाफ़रमानी वारी गुनाह वारी जॻहि मथे पहुचाए छॾे, जिस्म जो हिकिड़ो मामूली टुकुर आहे। अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु चवंदा हुआ वल्लाहि अल्लज़ी ला इलाहा गैरुहु मा अला ज़हरिल अर्ज़ि शैउन अहवजु इला तूलि सिजनिन मिनल लिसान। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जी कसम खणे था, चए था वल्लाहि अल्लज़ी ला इलाहा गैरुहु, कसम है उन अल्लाह जी जिन अल्लाह का सवा ॿियो कोई न ज़मीन मथे मौजूद माबूद न आहे,
उन अल्लाह कसम ॿियो कोई ज़मीन मथे माबूद मौजूद नाहे जेकर हिन ज़मीन मथे को पण शइ अहिड़ी आहे जंहिंखे मिणिया वधारे जेल में बंदि करे जी ज़रूरत आहे, जंहिंखे मिणिया वधारे बंदि करे जी ज़रूरत आहे त उहो ज़ुबान आहे। इन ज़ुबान खां वधारे हिन रूए ज़मीन मथे कोई अहिड़ी शइ मौजूद नाहे जंहिंखे काबू में करे में अचे ऐं जंहिंखे बंदि करे में अचे। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदा हुआ मन कसुर कलामुहु कसुर सकतुहु, जेको इंसान हमेशा ज़ुबान के इस्तेमाल करे तो, जंहिंजी ज़ुबान हमेशा चालू पई हुई थी, जंहिंजी ज़ुबान कॾहिं बंदि नथी थिए, हमेशा ज़ुबान के चालू रखण वारो इंसान ग़लतियूं वधारे करे तो। वमन कसुर सकतुहु कल हयाउहु, ऐं जंहिं इंसान जो ग़लतियूं वधारे थिए थियूं, वार वार ग़लतियूं करे तो, माण्हूअ के साम्हूं हुन जूं भुलूं ज़ाहिर थिए थियूं, माण्हूअ के साम्हूं हुन जा गुनाह ग़लतियूं ज़ाहिर थिए थियूं, ज़ुबान मां निकिरण वारा ग़लत लफ़्ज़ माण्हूअ के साम्हूं ज़ाहिर थिए था ऐं वार वार ई कमु थिए थो, तर वार वार जर माण्हूअ के साम्हूं कमु थिए था तंहिंखां बाद हुनजे दिलि मां हया ख़तमु थियो वञे थो, उन मां शर्म ख़तमु थियो वञे थो। ज़ुबान मां को ग़लत लफ़्ज़ कढणो आहे, उन ग़लत लफ़्ज़ कढे मथे कोई हुनखे हया शर्म की न थींदो, कुरला त हुनजी ज़ुबान हमेशा चालू पई हुई थी, हुनजी ज़ुबान में हमेशा को न को अखर निकिरे पियो ऐं जर को न को अखर निकिरे थो त अक्सर जर जजा अखर थी था ज़ुबान में निकिरण वारा ग़लत, तंहिंजी वजह सां हुन मां हया ख़तमु थियो वञे थो, उन मां शर्म ख़तमु थियो वञे थो। वमन कल हयाउहु कल वरउहु, ऐं जंहिं इंसान में हया ख़तमु थी वञे या जंहिंजी हया ओची थी वञे उन इंसान मां परहेज़गारी ओची थी वञे थी। वमन कल वरउहु मात क़ल्बुहु, ऐं जंहिं इंसान में परहेज़गारी ओची थी वञे थी उन इंसान जो दिलि पण मुर्दा थियो वञे थो, उन इंसान जो दिलि मुर्दा थियो वञे थो। अॼु जेको पंहिंजी दिली मुर्दा थी चुकियूं आहिनि, जेको पाण मथे को पण दीन जी ॻाल्हि असर नथी करे, पाण मथे अल्लाह जे अहकाम में को पण हुकुम असर नथो करे, तंहिंजा जेको पण असबाब थी सघनि था, जेको पण कारण थी सघनि था, उन में हिकिड़ो बुनियादी सबब ऐं हिकिड़ो बुनियादी कारण ई पण आहे जे पंहिंजूं ज़ुबानूं हमेशा चालू वेंदियूं ऐं जिनी ज़ुबान जी ग़लती पंहिंजी दिली खे मुर्दा करे छॾियो, पंहिंजी ज़ुबान जेको ग़लति इस्तेमालु थिए थियूं, पंहिंजी ज़ुबान जी ग़लती पंहिंजी दिली खे मुर्दा करे छॾियो, पाण 24 कलाक चालू पिया था ऐं पंहिंजी ज़ुबान मां गारी निकिरे थियूं, पंहिंजी ज़ुबान मां चुगलखोरी निकिरे थी, पंहिंजी ज़ुबान मां गीबत निकिरे थी, पंहिंजी ज़ुबान में ऐब जोई निकिरे थी, जिनी गिलाए गीबत ऐं ऐब जोई इन तमामु गुनाह पंहिंजी दिली खे मुर्दा करे छॾियो ऐं जंहिंजी वजह सां पंहिंजी दिली में कंहिं बि क़िस्म जी कोई शइ असर नथी करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान वटां जेको पण गुनाह थींदा, इंसान वटां जेको पण गुनाह थींदा, अक्सर खताया इब्न आदम फी लिसानिही, उन तमाम गुनाह मां मिणिया वधारे गुनाह उनजी ज़ुबान जी वजह सां उन वटां थींदा। इंसान मिणिया वधारे गुनाह ज़ुबान जी वजह सां करे थो, थी सघे तो कंहिंखे मारणो हुए त मारे जो कम कुदरती कोई इंसान करे, चोरी जो कम कुदरती कोई इंसान करे, व्याज खियण वारो कुदरती को व्याज खियण वारो हुए, पर ज़ुबान जो गुनाह ये हिकिड़ो अहिड़ो गुनाह आहे जेको जंहिंखां पाण मां कोई इंसान महफ़ूज़ कियो हूंदो ऐं न जाने हिकु हिकिड़े ॾींहं जे अंदरि पाण केतिरे दफ़ा हिन ज़ुबान जे गुनाह जे अंदरि मुब्तला थियूं था, किथे कूड़ कुची वञूं था, किथे को ख़राब ॻाल्हि पंहिंजी ज़ुबान में निकिरी वञे थी, कॾहिं कंहिंजी पाण गिरा करियूं था, कॾहिं कंहिंजी गीबत करियूं था, कॾहिं कंहिं मथे तोहमत लॻाए छॾियूं था, कॾहिं कंहिं मथे इल्ज़ाम लॻाए छॾियूं था, इहे सारियूं शयूं हिकिड़ी ज़ुबान जा गुनाह आहिनि ऐं ज़ुबान जा इहे उहो गुनाह आहे जेको गुनाह पाण खे बर्बाद करण वारा आहिनि। इतला करे पंहिंजी ज़िमेदारी बने थी जे पंहिंजी ज़ुबान खे पाण कंट्रोल में रखूं, पंहिंजी ज़ुबान जी पाण हिफ़ाज़त करियूं, ज़ुबान पंहिंजी हिफ़ाज़त से हूंदी त पंहिंजी दुनिया पण कामयाब है ऐं पंहिंजी आख़िरत पण कामयाब है। ऐं जेकर जीअं पंहिंजूं ज़ुबानूं इस्तेमालु थी पयूं, जे पाण माण्हुनि जी गीबत पण करियूं था, माण्हुनि जी चुगलखोरी पण करियूं था, माण्हू मथे तोहमतूं पण लॻायूं था, माण्हू खे बदनाम करियूं साज़िशूं पण करियूं था ज़ुबान जे ज़रिए, त इहे ज़ुबान जे ज़रिए जेकर कंहिंखे बदनाम करे साज़िशूं करियूं था त इहे सारियूं शयूं पंहिंजी बर्बादी जो ज़रियो आहिनि ऐं पंहिंजी दुनिया में पण पंहिंजी बर्बादी जो ज़रियो आहिनि ऐं आख़िरत में पण पंहिंजी बर्बादी जो ज़रियो आहिनि। ऐं यादि रखी लाहियूं जेको पण इंसान कंहिं पण माण्हू मथे कंहिं पण माण्हू जी गीबत करे, कंहिं पण माण्हू जी चुगलखोरी करे या कंहिं पण माण्हू जी ऐब खे तलाश करे, उन ऐब खे माण्हू के साम्हूं फैलाए थो ऐं उनखे बदनाम करे जी कोशिशि करे थो, जेको कमु पाण करियूं था पंहिंजे समाज मुआसिरे जे अंदरि, त यादि रखी लाहियूं जे अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही फरमान है जे उहो इंसान जेको माण्हू खे ज़लील करण जी कोशिशि करे थो, गीबत जे ज़रिए चुगलखोरी जे ज़रिए माण्हू जे ऐब माण्हू के साम्हूं ज़ाहिर करे, उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन ज़लील त कंदो पर उनजे ॿारहें बचे के साम्हूं उन पंहिंजे घर जे अंदरि अल्लाह ताला उनखे ज़लील रुसवा करे छॾंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या माशर मन आमन बिलिसानिही वलम यदखुल ईमान क़ल्बहु, ऐ उन इंसान जी जमात, ऐ उन इंसान जी जमात जिनी सिर्फ ज़ुबान से ईमान क़बूल कयो, उनजे दिल जे अंदरि ईमान दाख़िल न थियो, वो इंसान यादि रखे। इन शइ खे पाण मामूली सम्झूं था न, जे कंहिंजी गीबत करे, कंहिं मथे तोहमत लॻाए, कंहिंजे कंहिं ऐब खे ज़ाहिर करे माण्हू खे साम्हूं बदनाम करे लाहियूं था, ही बदनाम करण को मामूली शइ न आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खे किनी अल्फाज़ जे अंदरि
खिताब करें अल्लाह जे पैगंबर केनी अल्फाज ने तो उनकी दावत दे जे आए वो इंसान जैनी जुबान मते सिर्फ ईमान है उनके दिल के अंदर ईमान दाखिल नहीं थियो या माशर मन आमन बिलिसानिही वलम यदखुल ईमान क़ल्बा उन्हीं इंसान की जमात जैनी इंसान जो जुबान मते सिर्फ ईमान है ए उनके दिल के अंदर ईमान दाखिल नहीं थियो ला तगताबुल मुस्लिमीन ऐ मुसलमान जो गीबत न करो ऐ मुसलमान जी गीबत न करो वला तत्तबिउ औरातिहिम ऐ ना उनकी ऐबे के तलाश करो ना उनकी ऐबे के उनकी गुनाह के तलाश करो फइन्नहु मन इत्तबअ औरातिहिम जो कोई इंसान मारो जी ऐबे के तलाश करे तो ततब्बअल्लाहु औरा अल्लाह रब्बुल आलमीन उनकी ऐबे के तलाश कंदो वमन ततब्बअल्लाहु औरतहु यफज़हु फी बैतिही ऐ जने ऐबे के अल्लाह रब्बुल आलमीन तलाश कंदो उन इंसान को अपने घर के अंदर बदनाम कर चंदो दुनिया में बदनाम तो थींदो पर उन जे बच्चे जो पण उन मथा एतबार खजी वेंदो उन जे घरवारी जो मथा एतबार खजी वेंदो उन जे मां पीउ जो उन मथा एतबार खजी वेंदो उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन पिण पिण जे घर के अंदर पिण पिण जे आकाए जे अंदर ऐ पिण पिण जे ए जो को पिण पिण जे औलाद रहो उन औलाद के सामू अल्लाह रब्बुल आलमीन जलील रसवा कर चंदो इतला करे हर किस्म जी नाफरमानी जो को जुबान जे जरिए पा करियो था हर किस्म जो गुनाह जो को जुबान जे जरिए पा अंजाम दियो था इनी गुनाह के पा मामूली समझौता पण मामूली गुनाह पांजी दुनिया पण बर्बाद कर सके था ऐ पांजी आखिरत पण बर्बाद कर सके था ई दुनिया जे अंदर पण पाके जलील करिंदा ऐ आखिरत के अंदर पण जलील करिंदा इतला करे हमेशा पण जो जुबान के काबू में रखो अल्लाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो ईमान वारो इंसान वो है जिन्हें इंसान की जुबान जरा खोले थी त्यार वो खासी गाल करे तो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन अव लियस्मुत जे को इंसान अल्लाह मते ईमान रखे तो आखिरत चलदी मते ईमान रखे तो और न ईमान वाले इंसान की जिम्मेदारी बनी थी फलयकुल खैरन जो जहर अपन जो मुंह खोले जहर अपन गाल करे तर भलाई वाली गाल करे खैर वाली गाल करे औ यस्मुत या खामोश रहे हमेशा अपन जो जुबान के लगाम दे कर रखे जेकरे गाल करनी है तो खासी गाल करे ए जेकरे खासी गाल न तो करे सके तो वो इंसान पण जो जुबान की कंट्रोल में रखे पण जो मुंह बंद रखे को पण शरारत वाली गाल को पण फितने वाली गाल को पण फसाद वाली गाल को पण इख्तिलाफ पैदा करे वाली गाल पण जो जुबान में अदा न करे जैसी वजह से पण दुनिया के पण तबाह करे जैसी वजह से पण आखिरत के पण तबाह करे वही रे अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है तो अल्लाह ताला पाके पांच जुबान के कंट्रोल रख में रखे दी तौफीक अता फरमाए अल्लाह ताला पाके हर किस्म जी गिला का गीबत का चुगलखोरी का मुनाफिकी का महफूज रखे रब्बुल आलमीन जो जुबान की हिफाजत का हक करनी खपे इन जे पाके हिफाजत करने की तौफीक अता फरमाए रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मते इस्लाम मते ए पांजो खात्मो थे ईमान बिल खैर मते आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअ व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।